अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बकेड़ा आलन माया तांजो पांजो यूट्यूबर की क्या अब उम्मीद है सब तैयार होंगे मनी कुछ बाट लगा पिया होंगे अजी बाबा पाण बिन माणन ते ॻाल्हाईंदा तो हिकिड़ो तो जेको माना कोई लोंढे बाज़न जो माना को किंग आहे सफ़ा ईअं माना जी सफ़ा बादशाह माण्हू ईअं आहे ऐं ॿियो वरी हिकिड़ो रूबियली ठू आयो आहे हिते बाबा माण्हुनि त माना मथो खाई छॾियो त माना इहो छा आहे ॾिसूंसि था पोइ वाह, बनाने वाले ने भी क्या चीज बनाई है साली। AK-47 हाथ लगाते ही बंदा मारने को दिल करता है। बाक़ी भाई इहो ॾींहुं बचियो असांखे इहो ॾिसंदासीं इहो AK-47 ॾिसंदासीं करे की थो यार एॾो उमिरि की थो करे थोरो ॾिसीसि वरी ॾिसोसि भला की थो करे इहो हीअं की थो करे। वाह, बनाने वाले ने भी क्या चीज बनाई है साली। AK-47 હવે તા બલ્લેબાજ ॿुधा हूंदा ड्रामेबाज ॿुधा हूंदा डाइवरबाज ॿुधा हूंदा गॾाबाज ॿुधा हूंदा माना सभु कुझु ॿुधा हूंदा पर तव्हां माना कॾहिं लोंडेबाज ॿुधो आहे ईअं फेमस लोंडेबाज माना टिकटॉक ते वायरल त असांजा वीडियो केरु ॾिसे न त 700 का वीडियो चढ़े नथो मथे ते पियो आहे उछलियो केरु ॾिसण लाइ तयारु न आहे उनजा बाबा अलाए केतिरा था ॾिसनि ख़बर आहे छोरनि खे पसंदि उहे था अचनि लोंडेबाज असां हिते कुते वारो ॼाड़ी थाणू उनखे सम्झ में नथो अचे मेक बि कड़ी थो करे हार हलो त वीडियो ॾिसोसि त छा आहे। अस्सलाम वालेकुम लोंडेबाज लड़के कहाँ के अच्छे यार सखर मुल्तान पेशावर कोटिया सखर सब कुछ देख लिया मगर जेने लाहौर दे मुंडे ना वेखे ना तो कुछ नहीं वेख्या चंगे मुंडे लाहौर दे आए आए सदके जवान हा भाई छोरा न थिया हिकु बकरी माल थियो जेको ॿुधाए थो त फैसलाबाद लाहौर इहो सभु ॾिठा आहिनि माना PhD थियल आहे त तुंहिंजो ख़ुदा जा बंदा हेॾो उमिरि अथई तूं इहो की थो ॿुधाई माण्हुनि खे त माना छाजो भलो छा थियो तूं साबित छा थो करे छा आहे तोखे लोंडे बाज़ तूं माना इंटरनेशनल आहे अलाए छा थियो आहे माण्हुनि खे हिकिड़ा ख़ुदकशियूं था कनि अलाए को बणा पनाह ॾे माण्हुनि खे। अस्सलाम वालेकुम लोंडेबाज क्या हाल है लड़का कौन सा अच्छा लड़का वही अच्छा होता है जो बर्गर होवे बर्गर कैसा होता है माशाल्लाह सोना भी होवे और फिटफाट होवे फिटफाट हलो हलो बस हलो न न हलो हितां दुनिया में रहणो ई न आहे बाबा बंदि कर इहो बंदि कर कंप्यूटर हलो हितां हलो न न बाबा बस जब भी कोई लड़का देखूं मेरा दिल भी दीवाना बोले ओले 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 बाबा पूरो एल्बम निकिरंदो हिननि जो हाणे बाबा मूंखे ख़बर आहे न लोंडे बाज़ी ते पूरो राग ॻाईंदा माण्हू हिते एल्बम निकिरंदा टीवी शइ आहे हे त कमु ॾिसे करे छा थो ख़ुदा जो मार पए भाई छेतो थी मोबाइल में लॻो पियो आहे ईअं करे पियो अलाए छा मूंखे त अजीब लॻो हिन माण्हू खे ॾिसी त खोप पियो थिए हे त साम्हूं अची वञे त मां त बाबा हिते लोही लॼ बचाईंदुमि पंहिंजी त सफ़ा किन थो करे सफ़ा रुगो माना कंदा वेंदा फॉलो बालो कंदा वेंदा पोइ हुनजो दिमाग़ ख़राब थींदो न बाबा। आगे लड़के के पीछे लड़का भागे पैसे के पीछे और पैसा भागे हमारे पीछे। सुबह सुबह जो दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके चुत्तड़ फैला के ऐसे वीडियो बना रहे हो। अरे शर्म करो, कुछ अच्छा काम करो, अच्छे वीडियो बनाओ जैसे मैं बनाता हूँ। मेरे वीडियो सोसाइटी को मैसेज देते हैं। दोस्ती रखनी है तो लड़कों से रखो, लड़कियों में क्या रखा है। अगर मोहब्बत करनी तो मुझसे करो, दुनिया वालों में क्या रखा है। ओ बाबा इनजो तो सोची असां नथो मिले इंसान नालो तो सोची नथो इनजो बाबा अलाए छा मसलो आहे गाॾी में वेही करे हिकिड़ो हिंदुस्तानी भाऊ उहो बि गाॾी में वेही करे अलाए छा छा कंदो हीअ बि गाॾी में वेही सॼो ॾींहुं माना धंधो इहो अथसि बाबा किथां जा छोरा भला आहिनि किथां जा छा आहे ख़ुदा खे मञो बाबा हेड़नि खे न फॉलो वालो कयो हेॾो मथे चढ़े था छॾियो पोइ वरी किन पिया कनि सॼो ॾींहुं हलूं था हाणे रुबियली टूर उहो बि बाबा चवंदा वॾो मशहूरु थियो आहे अलाए कहिड़ो आहे मां हुनखे ॾिसां थो हलो न न तव्हांखे छा थो लॻे कोई इंडिया जो आहे छा भला हिते जो बाबा इहे सिंध जा वीडिया आहिनि मूंखे ईअं थो लॻे छोकिरे मोकिलिया मां सिंध जा आहिनि हे हालत ॾिसो हीअ बाबा दिलि न हिलियो अथई तुंहिंजा इहो कुलनि सां कपिड़ा हिली विया अथई हिननि खे सिधो घर मूंखे ॾुखियाई थो थिए थोरो आलियूं अखियूं अखियुनि में सुरमो नकी कजला ऐं गंदी न पातल आहे इहो विसरियो छा न न इहो विसरियो त माना गंदी न पातल आहे सुरमू गजल जो ख़ैरु आहे पर गंदी बि न पातल आहे इहो ॻाल्हि यादि कजो। असां बहराड़ी जा माण्हू तूं कराची रहंदो आहीं पंहिंजी ॿोली आहे सिंधी तूं उर्दू थो ॻाल्हाई उर्दू नहीं बाबा मैं ज़बान बलोची मां अब हिननि जा वीडियो मूंखे मिलिया मां चवनि त कुझु मां ॻाल्हाईंदुमि पर वरी हिननि जे मथां वरी ॿिया वीडियो ठहियल मूंखे हिकिड़ो मिली वियो फेसबुक ते उहे माना हिन जे बारे में चवनि था उहो वीडियो ॾिसूं था ऐं वीडियो खे लाइक कमेंट शेयर कजो ॿियो वीडियो जल्दी अचण वारो आहे टिकटॉक ते अल्लाह हाफ़िज़। सुनो तुम्हारा चिकना फ्रेंड कहाँ है बहुत दिनों से नजर नहीं आया।
एक आवाज होती थी खत्म नहीं हुआ बे, पिक्चर अभी बाकी है। हर कुत्ते का दिन आता है साले, फिर तो तू एक छोटा हाथी है। बदली थी राहें और अनजाना था सफर। ना तू कि वो क्या सोचेंगे, तेरे घर वाले क्या सोचेंगे, तेरी वाइफ क्या सोचेगी, दुनिया क्या सोचेगी। बढ़िया है, सोचता रहे, सोचता रहे। जब भी आपको लोग बोलने लग जाएं कि आप पागल हो गए हो, तो आप समझ जाओगे आप सही ट्रैक पे थे।